सां गॾु आऊं आहियां अकबर लेगारी। मानी खाई डका ॾियनि ते बंदिश हुकूमत तरफ़ां 2 महीना सदा 3 महीना थी पए हुकूमत तरफ़ां ऐलान आहे त ॾोहियूं ऐं ॾोहिला बंदि करे चिमचा मुतारिफ़ कराया वञनि ऐं स्कूलनि ऐं कॉलेजनि में बि चिमचालोजी मुतारिफ़ कराई वञे। बिल्कुलु ख़ासि में सरेआम क़तल, जी हा बिल्कुलु ख़ासि ये शाही बाज़ार जे मेन सरेआम क़तल 25 रुपया पाव। जी हा, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में उमरकोट, नवकोट, नबीसर, दादू, सखर, सांघर टोटल टंडा ऐं टोटल जेके आबाद आहिनि उन्हनि में साग लही चुको आहे। जी हा, सखा हीअं बि थिए थी हूकनगर जे रहवासी ख़ुदि खपती हाणे बगल फ्री में लाहींदो। शुगर ऐं ब्लड प्रेशर मरीज़नि लाइ ख़ुशख़बरी हिकु नई तजवीज़ सुठे डॉक्टर खां दवा वठो, कुझु एहतियात बि करियो, जेका शइ आहे खायो। रांदनि जूं ख़बरूं। अॼु कुतनि ऐं ॿिलियुनि जी आदमी रेस में कुतनि खे उल्टी कुतनि जी मात, कचियूं ऐं पकियूं गांयुनि ॾींहनि जे 30-34 में खमन खपती 420 पकियूं ऐं कचियूं गारियूं ॾेई मुक़ाबिलो खटे वरितो आहे। मौसम जे हवाले सां ही ख़बर आहे त अॼु मुल्क जे कंहिं बि हिसे में मींहुं पवण जो को बि इम्कान कोन्हे। ॻाल्हि ॿुधे मींहुं वसे पियो, इन्हनि ते इतबार न कजो यार, पाणी पीअण ॾियो मूंखे यार।